दोस्तों ये वीडियो क्लिप कार्डिफ टू कराची मुझे कार्डिफ का कराची ताईं जे सफ़र जी आहे। कार्डिफ मुतहदा सल्तनती बरतानिया यूनाइटेड किंगडम जे ख़ुद मुख्तियार रियासत वेल्स जो कैपिटल सिटी आहे। सामुंडी किनारनि सां लॻंदड़ हीअ ख़ूबसूरत कार्डिफ शहर जिते ख़ूबसूरत तारीख़ी इमारतुनि जो मर्कज़ आहे उते जदीद तिर्ज़ वारो शहर पिणु आहे। दोस्तों हिन वक्त मां पंहिंजे स्क्रीन जे खाॿी तरफ़ जॾहिं नज़र टोड़ाईंदव त तव्हांखे कार्डिफ जो तारीख़ी क़िलो कार्डिफ कैसल नज़र ईंदो। हिते नंढनि वॾनि ॿियनि तइलीमी मर्कज़नि सां गॾु 3 बैन अल-अक़वामी मयार जूं यूनिवर्सिटियूं यूनिवर्सिटी ऑफ कार्डिफ, यूनिवर्सिटी ऑफ ग्लैमॉर्गन ऐं यूनिवर्सिटी ऑफ वेल्स जंहिंमें आउं पढ़ंदो आहियां पिणु आहिनि। तइलीमी मर्कज़ हुजण करे हिते नौजवान यंगस्टर्स घणाईअ में नज़र ईंदा जिन में इंडियन, पाकिस्तानी, चाइनीज़, इंडोनेशियन, सोमालियन, यूरोपियन ऐं अरब मुल्कनि जा शागिर्द शामिल आहिनि, जंहिं करे हिन शहर खे कॉस्मोपॉलिटन सिटी पिणु सॾियो वेंदो आहे। नौजवाननि जो शहर हुजण करे हिन शहर जी नाइट लाइफ पिणु ॾाढी ख़ूबसूरत आहे। हिन ख़ूबसूरत ऐं कुशादा शाहरा खे मोटरवे 4 सॾियो वेंदो आहे। हीउ मोटरवे 4 वेल्स खे इंग्लैंड सां मिलाईंदो आहे। हिन वक़्तु असीं वेल्स खां इंग्लैंड तरफ़ वञी रहिया आहियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो साफ़ सुथरी ऐं कुशादा हिन शाहराह ते केॾी न सुकून सां हलंदड़ गाॾियूं हर का पंहिंजी पंहिंजी क़तार में वञी रही आहे। हीअ हिकु सस्पेंशन ब्रिज आहे जेका इंग्लैंड खे वेल्स सां मिलाए थी। तमामु वॾी ऐं शानदार ब्रिज 8 मिलियन पाउंड्स जी लाॻत सां 5 सालनि में ठही तयारु थी ऐं सल्तनत बरतानिया जी राणी क्वीन एलिज़ाबेथ II 8 सितंबर 1966 ते हिन ब्रिज जो इफ़्तिताह कयो। हीअ ब्रिज इंग्लैंड ऐं वेल्स खे पाण में मिलाईंदी आहे। जॾहिं वेल्स खां इंग्लैंड तरफ़ वञिबो हीअ ब्रिज क्रॉस कबी त वेलकम टू इंग्लैंड अची वेंदो ऐं जॾहिं इंग्लैंड खां वेल्स तरफ़ वञिबो त ब्रिज क्रॉस करण खां पोइ वेलकम टू वेल्स ईंदो। हिन वक़्तु असीं सेंट्रल लंडन ऐं थेम्स रिवर जे किनारे तां गुज़री रहिया आहियूं। थेम्स रिवर जे परी कंदियूं नज़र ईंदड़ इमारतूं सेंट्रल लंडन जूं आहिनि। सेंट्रल लंडन लंडन जो तारीख़ी ऐं तफ़रीही मर्कज़ आहे। हिते केतिरियूं ई तफ़रीही पॉइंटूं आहिनि जिन में टावर ऑफ लंडन, टावर ब्रिज लंडन आहे ऐं थेम्स रिवर जे किनारे ते ई ठहियल ख़ूबसूरत ऐं शानदार ब्रिटिश पार्लियामेंट हाउस ॾिसण वटां आहिनि।
स्टेशन बिमाड़ बस आवा बिमाड़ जी पाण वटि बंगला ठहियल आहिनि बिमाड़ बस आहे हेठि मथे ॿई अचो अॻिते ॾिसो बस में चढ़णो आहे बसूं न हेॾां लंडन ब्रिज आहे ही लंडन जी मसरूफ़ तरीन बाज़ार हाई स्ट्रीट आहे। हिते केतिरा ई वॾा वॾा शॉपिंग मॉल आहिनि जिन तां हर क़िस्म जी ख़रीदारी करे सघिजे थी। ही लंडन शहर में हलंदड़ अंडरग्राउंड ट्रेन आहे जंहिंखे ट्यूब सॾियो वेंदो आहे। ज़मीन मथां रवान तव्हां ज़िंदगीअ दौरान हिक मिंट लाइ बि उन शइ जो अहसासु न थींदो आहे त को हिन ज़मीन जे हेठि बि ही डिघियूं भला ट्रेनूं मुसलसल डुकंदियूं रहनि थियूं। ही लंडन जो हीथ्रो एयरपोर्ट आहे जेको दुनिया जे मसरूफ़ तरीन एयरपोर्टनि मां हिकु आहे। चयो वञे थो त हिते हर 56 सेकंडनि में हिकु जहाज़ लैंडिंग करे थो ऐं हिकु टेक ऑफ करे थो। हिन वक़्तु तव्हां हीथ्रो एयरपोर्ट जो वेटिंग लॉन्च ॾिसी रहिया आहियो जंहिंमें मुख़्तलिफ़ मुसाफ़िर पंहिंजी फ्लाइट्स जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। ही एयरपोर्ट जे अंदरि मौजूदु ड्यूटी फ्री शॉप्स आहिनि। ड्यूटी फ्री ऐं टैक्स फ्री हुजण करे ॿाहिरां जी निस्बत हिते शयूं सस्तियूं मिलनि थियूं। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि त हितां एयरपोर्ट जे अंदरां जेका बि परचेज़िंग कबी उन जो वज़न काउंट न थींदो। ही टर्किश एयरलाइन जी फ्लाइट जो अंदरियों ॾेख। ही जहाज़ जी दरिया मां ॿाहिरि जो मंज़र आहे।